नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत उमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। दासू वाक़े जी जांच मुकमिल करे वरिती आहे। दासू वाक़े जी जांच बाबति ऐलान परॾेही वज़ीर कंदो। भारत इसराइल ऐं NDS जे साज़िशुनि खे गॾिजी नाकाम बणाइणो आहे। CPEC में रंडक कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कानून जी भञकड़ी ते कानून हरकत में ईंदो। 13 अगस्त वारो जलसो मुलतवी करण जो ऐलान कयां थो। NCOC जे SOPs ते सख़्ती सां अमल कयो वञे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि अचणु घुरिजे। इक़्तिदार छॾी ॾेई मुल्क छॾे भॼी वेंदा आहिनि। इक़्तिदार में हुजनि त भड़कियूं हणंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां नाणे वारे वज़ीर शौकत तरीन ऐं ख़ासि मददगार उस्मान डार जी मुलाक़ात। कामयाब पाकिस्तान प्रोग्राम बाबति ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो कामयाब प्रोग्राम तहत रिलीफ जो दायरो वधाइण जी हिदायत। इमरान ख़ान चवे थो गुरबत जे ख़ात्मे लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया वञनि। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त मनसूबे खे हतमी शिकिल ॾिनी पई वञे। जल्द लॉन्च थींदो। मुस्तहिक़नि खे वॾे पैमाने ते रिलीफ फ़राहम कयो वेंदो। नेपरा हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में ट्रांसफार्मर फाटण वारे मामले ते हेस्को इख़्तियारनि खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। हेस्को खे 15 ॾींहं अंदरि शोकाज़ जो जवाबु ॾियणु ऐं डिस्ट्रीब्यूशन सिस्टम में बहितरी आणण जी हिदायत। नेपरा जो चवणु आहे त ट्रांसफार्मर फाटण वारे मामले ते 3 रुकनी जांच कमेटी बि जोड़ी वई हुई, जंहिं मुतासिरनि जा बयान रिकॉर्ड कया ऐं वाक़िए वारे हंध तां शाहिदियूं गॾु कयूं। ट्रांसफार्मर धमाके में 10 ॼणा फ़ौत ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। सॼी सिंध में 9 ॾींहं लॉकडाउन खां पोइ कारोबारी मर्कज़ खुली विया। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुखास, शेद बेनज़ीराबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में कारोबारी सरगर्मियूं बहाल थी वयूं। बाज़ारूं ऐं शॉपिंग मॉल्स राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ऐं आचर ते कारोबार बंदि रखियो वेंदो। पब्लिक ट्रांसपोर्ट मामूल मूजिबि हलण लॻी। इंडोर डाइनिंग ते मुकमिल पाबंदी। होटल ऐं रेस्टोरेंट ॿारहां 10 वॻे ताईं खाधो खाइण जी इजाज़त हूंदी। खुलियल हंधनि ते शादी तक़रीब जी राति 10 वॻे ताईं इजाज़त। मज़ारूं ऐं सिनेमा घर मुकमिल तौरु बंदि रहंदा। कराटे, बॉक्सिंग ऐं कोडी कोडी जहिड़ियुनि रांदियुनि ते पाबंदी बरक़रार रहंदी। इंडोर जिम में रुगो वैक्सीन लॻाराईंदड़ माण्हुनि खे वञण जी इजाज़त हूंदी। सक़ाफ़ती मौसीक़ी ऐं मज़हबी तक़रीबूं बि मुअतल रहंदियूं। ऑफ़िसनि में 50% स्टाफ खे घुराए सघिबो। सिंध में समूरा तइलीमी इदारा 10 मेरम आराम ताईं बंदि रहंदा। सुभाणे खां 9 ऐं 11 दर्जे जा रहियल पेपर्स बि वरिता वेंदा। पाकिस्तान में कोरोना जे आख़िरी केस जी शरह ऐं फ़ौतगियुनि में मामूली घटिताई। कोरोना वायरस वधीक 53 मरीज़नि खां हथु खसे वरितियूं। 4040 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान कोरोना जे आख़िरी केस जी शरह 7.54% रही। फ़ौतुनि जो अंगु 23,908 थी वियो ऐं मजमूई केस 10,41,620 ताईं पहुची विया। कराची में कोरोना जे आख़िरी केस जी शरह 21.4 ऐं लाहौर में 9.2% रिकॉर्ड कई वई। सेहत जे मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान कोरोना जी ॿी खुराक बाबति अहम हिदायतूं जारी करे छॾियूं। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन जी ॿी खुराक घटि में घटि वक़्तु पूरो थियण खां पोइ लॻाराए सघिजे थी। शहरियुनि खे वैक्सीन जी ॿी खुराक लाइ 1166 तां SMS जो इंतज़ारु करण जी ज़रूरत न आहे। साइनोफार्म जी ॿी खुराक में 3 हफ़्तनि खां पोइ लॻाराए सघिजे थी। साइनोवेक ऐं एस्ट्राज़ेनिका जी ॿी खुराक 4 हफ़्तनि खां पोइ लॻाराए सघिजे थी। NCOC साइनोफार्म वैक्सीन बाबति सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ ॼाण खे जाली करार ॾेई छॾियो।
NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 2 ॾींहनि खां साइनोफार्म वैक्सीन लॻाइण जे हवाले सां सोशल मीडिया ते ख़बरूं गर्दिश करे रहियूं आहिनि। वैक्सीन लॻाइण जी गाइडलाइंस जी दुरुस्त ॼाण NCOC जे वेबसाइट ते मौजूदु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त लॉकडाउन सबबि कोरोना केसिस में घटिताई आई। जॾहिं लॉकडाउन लॻायो त केस जी शरह 13% हुई ऐं अॼु कोरोना जा केस 9.4% आहिनि। कोरोना ते कंट्रोल आवाम रुगो एहतियात सां ई करे सघे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं जहांगीर तरीन विच में मामला वधीक बिगड़ण खां रोकण लाइ वफ़ाक़ी काबीना जा 3 मेंबर मुतहरिक थी विया। वज़ीर आज़म खे मामला पॉइंट ऑफ नो रिटर्न ते वञण खां बचण जो मशवरो। वज़ीर आज़म खे अॼु लाहौर जे दौरे दौरान बि सूबे जी अहम शख़्सियत इन मामले ते ब्रीफिंग ॾींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 5 ॼणा फ़ौत, 6 ज़ख़्मी। हादसा सकरंड मोरो ऐं शहदादपुर में पेश आया। हेस्को नाइली जीनता करे छॾी। वधीक हिकु ट्रांसफार्मर किरी पियो। हैदराबाद में फ़क़ीर जो पिड़ में रोड ते लॻल ट्रांसफार्मर में धमाको। धमाके बाद ट्रांसफार्मर मां तेल निकिरी परे परे ताईं हारिजी वियो। धमाके जो आवाज़ ॿुधंदे ई शहरी घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। तेल किरण ऐं बाहि लॻण सबबि रोड तां गुज़रंदड़ माण्हू मौजूदाने तौर महफ़ूज़ रहिया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त धमाको ट्रांसफार्मर लाहिण दौरान थियो आहे। कश्मीर में सिंध यूनिवर्सिटी जे क़तल थियल शागिर्द जावेद कोसो जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो। एहतिजाज कंदड़नि रैली कढी इंटस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ASP बिलाल रज़ा मुज़रिन सां ॻाल्हियूं करे 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती। मुज़ाहिरो कंदड़नि ASP बिलाल रज़ा जी ख़ातिरी बाबति धरणो ख़तमु करे छॾियो। ऐं खिपरो भरिसां ॻोठ मथूण में हथियारबंदनि जे हमले में मारिजी वियल नौजवान इमाम बख़्श दर्स जो क़तल केस दाख़िल। केस में हयात चांयो, उमर एजाज़ समेत 4 जवाबदार नामज़द। पुलिस केस जे मुख्य जवाबदार हयात चांयो खे गिरफ़्तार करे वरितो।